गाजियाबाद में हथियारबंद फायरिंग करे हिकु ॼणे क़तल करे छॾियो, मासूम निंगरी खे खंभे विया। नाज़ महल होटल अॻियां चेन हथियारबंद फायरिंग करे ॻोठ शेर अली खोसो जे रवासी नौजान सिद्दीक खोसो खे क़तल करे छॾियो। मक़तूल जी घरवारी हवा खोसो ॿुधायो त जवाबदारनि दीदार खोसो, मोहम्मद खोसो, कादिर बख्श संदसि मुड़ुस खे क़तल करे न्याणी खे खंभे विया आहिनि। हुन अपील कई त न्याणी खे आज़ाद कराए मुड़ुस जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। डहर की भरिसां लॻाई बिरादरी जी ज़मीन मां गुज़रंदड़ गैस पाइपलाइन जो मुआवज़ो न ॾियण ते ॻोठाणनि पारां माड़ी पेट्रोलियम कंपनी जो हलंदड़ कमु रोकायो वियो। ॻोठाणनि तरफ़ां कंपनी इंतिज़ामिया जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज पिणु कयो वियो। इन मौक़े ते मुतासिरनि अबूबकर लवारी ॿिनि दाहींदे चयो त माड़ी पेट्रोलियम कंपनी तरफ़ां 10 खां 6 नंबर खूह ताईं गैस पाइपलाइन विछाई पई वञे, जंहिंमें असांजी देह शहबाजपुर देह जिहम में 60 एकड़ ज़मीन अची रही आहे। कंपनी इंतिज़ामिया मुआवज़ो ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं हुननि खे मुआवज़ो न मिलियो त हू कंपनी जो कमु हलणु न ॾींदा। जॾहिं जे निजी हेरा मॉडल स्कूल इंतिज़ामिया पारां पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे हुस्न कारकर्दगी अवार्ड विरहाइण वारी तकरीब थी गुज़री। शागिर्दनि पारां शानदार टेबलोज पेश कया विया। प्रोग्राम में शागिर्द ॿारनि जे वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल सीनियर उस्ताद ख़ैर मोहम्मद खोसे, एडवोकेट ममताज़ खोसे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿारनि में शूर पैदा करण लाइ जदीद तालीम ॾियण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। स्कूलनि में अहिड़ा प्रोग्राम करण जो मक़सदु ॿारनि में लिकियल सलाहियतुनि खे उभारणु आहे। ये टेबलोस ऐं प्रेज़ेंटेशन्स वग़ैरह ॿार में कॉन्फिडेंस क्रिएट कनि था, टैलेंट खे उभारनि था ऐं ॿार मोटिवेटेड थी वञे थो। ऐं आउं सम्झां थो त अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थियणु घुरिजनि, जीअं ॿारनि जो लिकल टैलेंट जेको आहे उहो उभरी अॻियां अचे ऐं ॿारनि में वधि खां वधि कॉन्फिडेंस क्रिएट थिए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।